बांधी यूसी नाठाणी के चेयरमैन हाजी बिलावल कीरियो, मोहम्मद खान कीरियो, गुलाम शबीर कीरियो, माशूक अनवर, गुलशेर साजन, गुलाम सिद्दीक कीरियो, अमीर ऐं ॿियनि सहाफ़िन ॾाढो दाहींदे चयो त शहीद बेनज़ीराबाद जे तालके दौड़ जे यूसी नाठाणी जा मुख़्तलिफ़ ॻोठ बरसात सबबि पाणी हेठि अची विया आहिनि। पाणी बीहण सबबि घर ऐं फसल मुकमल तौर ते तबाह थी विया आहिनि। बरसात मुतासिरीन पंहिंजूं जानियूं बचाए घरनि खां ॿाहिरि अची रोडनि जे किनारनि ते वेठा आहिनि। डॉक्टर अज़रा फज़ल पेचूहो डीसी नवाब शाह ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई त यूसी नाठियाणी जे ॻोठनि में बीठल पाणी कढायो वञे ऐं बेघर थियल माण्हुनि खे ख़ैमा ॾिना वञनि त जीअं रहवासी पंहिंजे ॻोठनि में वेही सघनि ऐं पंहिंजो रोज़गार करे सघनि।